أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وبه نستعين وهو خير ناصر ومعين وصلى الله على سيدنا محمد وعلى الطاهرين أما بعد فقد قال رسول الله صلى الله عليه وسلم اخلصوا أعمالكم لله فإن الله لا يقبل إلا ما خلص له. असांजी बस माहे मुबारक रमज़ान जे मुनासिबत सां या आहे त इंसान जा अमल ज़ात परवरदिगार जी बारगाह में क़बूल कॾहिं थींदा आहिनि ऐं इंसान जी पूरी ज़िंदगी ऐं कोशिश इहा ई थो करे ताकि इंसान जो अमल ज़ात परवरदिगार वटि मोरद क़बूल वाक़ई थिए। लिहाज़ा इन जे करे ही पैगंबर इस्लाम जी हदीस किताब नहजुल फसाह मां तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ कई त पैगंबर इस्लाम फरमाइनि था उख़्लुसू अअमालकुम लिल्लाह, तव्हां पंहिंजे तमाम अमलनि खे फ़क़त ऐं फ़क़त ज़ात परवरदिगार जे लाइ अंजाम ॾियो। छो फ़इन्न अल्लाह ला यक़बलु इल्ला मा ख़लस लहू, ज़ात परवरदिगार कंहिंजे बि अमल खे क़बूल नथो करे जेसीं ताईं ख़ालिसतन लिल्लाह न हुजे, अल्लाह जी ज़ात जे लाइ न हुजे। लिहाज़ा अज़ीज़ो असां अमल अंजाम ॾियूं था लेकिन ख़बर न आहे त इहो अमल असांजो ज़ात परवरदिगार वटि क़ाबिल क़बूल आहे या न। ऐं मौला अमीर अलैहिस्सलातु वस्सलाम जन भी हिकमत जे कलमात में मौला जन फरमाइनि था ला तहतमू लिकिल्लत अमल व तहतमू लिक़बूलिही, तव्हां इन्हे जे पोयां न हुजो त अमल थोरो अंजाम ॾिनो अमल घणो अंजाम ॾियां, न। मौला जन फरमाइनि था तूं इन जे सोच ऐं फिक्र में हुज त अमल क़बूल ज़ात परवरदिगार वटि थियो आहे या न थियो आहे। लिहाज़ा असां हिन माह मुबारक रमज़ान में ऐं जेको बि इंसान चाहे रोज़े जी सूरत में हुजे, नमाज़ जी सूरत में हुजे, इबादत अंजाम ॾे, अमल सालिह अंजाम ॾे थो, फ़क़त ऐं फ़क़त इन शइ ॾांहुं इंसान जी तवजो हुजे त आया ज़ात परवरदिगार वटि अमल क़बूल थियो या न। ऐं ख़ुदि खुदावंद आलम भी तव्हां ॾिसो सूरह आले इमरान में अल्लाह साईं फरमाए थो मन यब्तग़ि गैरल इस्लाम दीनन फलन युक़बल मिन्हु, ज़ात परवरदिगार इंसान जो को बि दीन खे क़बूल नथो करे, फ़क़त अल्लाह साईं जेको अल्लाह बयान कयो आहे फ़क़त उहो दीन क़ाबिल क़बूल आहे। लिहाज़ा क़बूलियत मुहिमा ऐं शर्त आहे इंसान जे अमल जो। इंसान पूरी जिंदगी मसलन इन्फाक तो करे, इंसान नमाज तो पढ़े, इंसान माह मुबारक रमज़ान जा रोज़ा तो रखे, ऐं इहो सॼो कमु दारो मदार इन ते आहे त अल्लाह साईं असांजे अमल खे क़बूल करे। कार्ड खे तव्हां जेकॾहिं तव्हां ॾिसो हुन में तव्हांजा पूरा पैसा ATM कार्ड में हुजनि ऐं उन सां गॾोगॾु तव्हां ख़रीद जे लाइ वञो, जॾहिं ख़रीद ते पहुतो पूरी ख़रीद करे कार्ड तव्हां कढी ॾिनो हुनखे। कार्ड कढण खां बाद में हिकु दफ़ो मैसेज आयो त इन में पैसा आहिनि ई कोन, वरी ॿियो दफ़ो तव्हां परेशान थी, तव्हांजे खीसे में जेब में पैसा बि कोन्हनि के, तव्हांजा सभु पैसा उन कार्ड में पियल आहे, हाणे तव्हां ख़रीदारी बि करे छॾी आहे। लिहाज़ा ॿियो दफ़ो तव्हां चयो त हुनखे चयो त कोशिशि कर, वरी वरी ॿियो दफ़ो मैसेज तव्हांजे लाइ इहो अची पहुतो त बाबा तव्हांजी रमज़ कोड जेको आहे उहो सही कोन्हे। लिहाज़ा ही हिते परेशान थो थिए, भई हुन फर्द अॻियां चयो त शायदि तुंहिंजो इहो पैसनि वारो कार्ड मोबाइल सां गॾु पियल हो, लिहाज़ा मोबाइल हुनखे साड़े ख़तम करे छॾियो आहे। लिहाज़ा अज़ीज़ो यादि रखो इंसान जा अमाल बि इहे आहिनि, पूरे ज़ात परवरदिगार जे कार्ड में इहे अमाल अंजाम। लिहाज़ा अहिड़ो इंसान अमल अंजाम न ॾे जो इंसान ज़ात परवरदिगार वटि क़यामत जे ॾींहुं पेशेमान ऐं शर्मंदो थिए। लिहाज़ा इन जे करे अज़ीज़ो इंसान अमल क़बूल कराए,
ज़ाते परवरदिगार नमाज़ हुजे लिहाज़ा तंहिंजे करे काइनात जे अमीरुल मोमिनीन बियो फरमायो मुराजन फरमान था फरज़ल्लाहु अस्सियाम खुदावंद आलम छाजे करे रोजा तव्हां ते वाजिब करार ॾिना इब्तिलाअन ले इखलासिल ख़ल्क़ खुदावंद आलम ॾिसण थो चाहे त तव्हां में ख़ुलूस नियत केतिरी आहे आया इहो माह मुबारक रमज़ान जा रोजा अल्लाह जे लाइ ख़ालिसतन तव्हां अंजाम था ॾियो या न ये माह मुबारक रमज़ान जा रोजा फ़क़त भुख ऐं उन ते महदूद आहिनि लिहाज़ा इंसान माह मुबारक रमज़ान में कोशिश करे त ही पूरे अमलनि खे रोज़नि खे हर अमल इन्फाक हुजे खिदमत ख़ल्क़ हुजे जेको भी सालिह कम ऐं नेक कम अंजाम ॾियणु चाहे थो कोशिश इहा करे त ज़ाते परवरदिगार वटि छाजे करे अल्लाह साईं लिहाज़ा क़ुरान करीम में बि अल्लाह साईं हिन जे करे फरमाए थो त काफ़रनि जा अमल ज़ाते परवरदिगार वटि मुर्द क़बूल कोन्हनि के छो इन जे करे जो लिल्लाहियत कोन्हे को जंहिं अमल में लिल्लाहियत न हुजे उहे अमल ज़ाते परवरदिगार वटि क़ाबिल क़बूल कोन्हनि के लिहाज़ा पहिरीं शर्त अज़ीज़ो इंसान जे अमल के कबूल कराइण जे लाइ कुरान फरमाए थो इन्नमा यतक़ब्बलुल्लाहु मिनल मुत्तक़ीन माह मुबारक रमज़ान में जेकॾहिं असांखे रोज़ा अल्लाह जी बारगाह में कबूल कराइणा आहिनि छो त ही माह मुबारक रमज़ान में रोज़नि जो दस्तरखान ज़ाते परवरदिगार अहिड़ो विछाए वसी विछाए छॾियो आहे जो उन दस्तरखान ते हर शय अल्लाह साईं मारिफ अहल बैत के मारिफ कुरान के ऐं अखलाकियात के इंसानियत के सिफात इंसानियत के खुदावंद आलम उन दस्तरखान ते रखी छॾियो आहे लिहाज़ा इन दस्तरखान का वसीअ मां फ़ाइदो हासिल कयो खुदा जो दस्तरखान इंसाननि जे दस्तरखान वांगुरु कोन्हे को लिहाज़ा इंसान जे दस्तरखान वांगुरु जेकॾहिं इंसान तव्हांखे कंहिं दोस्त दावत कई टाइम ॾिनई 10 बजे जो जेकॾहिं 10 बजे खां बाद में अधु कलाक तव्हां पहुतो दस्तरखान भेड़जी वियो लेकिन अल्लाह जे दस्तरखान में इहा शइ कोन्हे अल्लाह पहिरीं माह मुबारक रमज़ान खां वठी आख़िर माह मुबारक रमज़ान ताईं पंहिंजे दस्तरखान खे वसी विछाए छॾियो आहे इन दस्तरखान ते हर शयूं मौजूद आहिनि जेकी बि इंसान चाहे इंसानियत जे सिफ़ात खे अर्ज़ करे सघे थो लिहाज़ा इन जे करे अज़ीज़ान गिरामी इन माह मुबारक रमज़ान में इंसान पहिरीं शर्त उहा क़बूलियत जे लाइ इंसान तक़वा इख्तियार करे बगैर तकवा जे लाइ लिहाज़ा तकवा इहा कोन्हे त इंसान फ़क़त तस्बीह कयो हुते न ज़िक्र चवंदो हुते न तकवा जो मतिलबु इहो आहे त इंसान हराम कमनि खां जेके अल्लाह हराम करार ॾिना उन्हनि खां परे थिए दूरी इख्तियार करे उन्हनि खां परे थिए ऐं हर उहो कमु जेको अल्लाह इंसान जे लाइ वाजिब करार ॾिनो उन्हनि खे इंसान अंजाम ॾे इहा ई तकवा आहे लिहाज़ा पहिरियों शर्त कबूलियत नेक अमलनि जे लाइ इहो आहे जेको अल्लाह वटि अमल क़बूल थो थिए उहो आहे तक़वा अज़ीज़ो ऐं ॿियो शर्त इनखे लिहाज़ा हाणे जॾहिं अज़ीज़ो माना असांजो पूरो हमगम मुश्किलात जेके बाहिर अल्लाह क़बूल करे लिहाज़ा जॾहिं माह मुबारक रमज़ान जो रोज़ो रखियोसीं अल्लाह क़बूल कयो हाणे इहो रोज़ा जो सुम्हण बि इबादत आहे साहु खणण बि तस्बीह आहे जेकॾहिं इंसान जे माह मुबारक रमज़ान जो रोज़ो अल्लाह जी बारगाह में क़बूल न थिए त इहा फ़क़त बुख ऐं उञ आहे जेको इंसान बुख ऐं उञ छॾे पंहिंजे पान खे बर्बाद थो करे लिहाज़ा अज़ीज़ो इन जी ॿी मिसाल इहा आहे त जेकॾहिं इंसान पूरी ज़हमत करे सरमायो जमा करे ऐं हिक कमरे में सरमाए खे जमा करे कुझु ॾींहंनि खां बाद में उन सरमाए खे पाण ई बाहि ॾेई साड़े ख़तम करे अकुल जे ख़िलाफ़ आहे असलन नथो करे सघे लिहाज़ा इंसान जा अमाल बि ईअं ई आहिनि अज़ीज़ो हदीस ऐं रिवायात में ताक़ीद कई वई आहे त इस्लाम जो बुनियाद 5 शयुनि ते आहे लिहाज़ा अस्सौम वस्सलात वज़कात वलहज वविलायत मुहिम तरीन सभिनी खां विलायत अहल बैत अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं टियों अज़ीज़ो शर्त अल्लाह जी बारगाह में क़बूल अमाल जे लाइ इहो आहे त ख़ुदावंद आलम तॾहिं इंसान जो अमल क़बूल थो करे लुक़मा हलाल शर्त
अजीजो जैसी ताईं लुक़्म हलाल न ॾींदो ज़ात परवरदिगार उन जे अमल खे क़बूल नथो करे। अजीजो ज़ियारत हुजे तॾहिं बि हलाल जो पैसो, रोज़ा हुजनि लुक़्म हलाल, ऐं जेकॾहिं नमाज़ क़बूल कराइणी आहे लुक़्म हलाल। अजीजो जेकॾहिं औलाद जी तरबियत जो मसलो आहे तॾहिं बि लुक़्म हलाल। लिहाज़ा टियों शर्त मुहिम तरीन जेको अल्लाह जी बारगाह में अमाल जे क़बूल थियण जो आहे उहो आहे अजीजो हलाल जी रोज़ी कमाइण ऐं बचण जे लाइ। हराम जो लुक़्मो, लिहाज़ा पैगंबर फरमायो जेकॾहिं हराम जो लुक़्मो इंसान जे शिकम में हलियो वियो त 40 ॾींहं इंसान जी दुआ क़बूल न थी थिए। जॾहिं इंसान जी दुआ क़बूल न थी अजीजो त बस को भी अमल क़बूल नथो थिए। नमाज आदत बणिजी वेंदी, रोज़ो आदत बणिजी वेंदो, हज आदत बणिजी वेंदो। लिहाज़ा जो भी इंसान अमल खे अंजाम थो ॾे टी शर्त आहे लुक़्म हलाल, रोज़ी हलाल जी कमाए, औलाद खे खाराए ऐं पंहिंजो पाण बि इंसान खाए। लिहाज़ा अजीजो इंसान पंहिंजे अमलनि खे ईअं तबाह ऐं बर्बाद न करे। ऐं जंहिं शइ ॾांहुं इंसान तवजो नथो ॾे उहो आहे अमल जे क़बूलियत ज़ात परवरदिगार। आया माह मुबारक रमज़ान में रोज़ो रखियुमि सुबुह खां वठी अजीजो छो त ॿ शयूं आहिनि, हिकु आहे अमल जो सही हुजणु ऐं ॿियो आहे अमल जो क़बूल हुजणु। इंसान जेकॾहिं नमाज़ पढ़ी फिक़ही शराइतनि मुताबिक़ नमाज़ खे अंजाम ॾिनई, नमाज़ हुनजी सही आहे, लेकिन सही हुजणु ऐं क़बूल हुजणु ॿ शयूं आहिनि। इहो मुमकिन कोन्हे को त इंसान जंहिं शराइतनि मुताबिक़ नमाज़ खे सही अंजाम ॾिनो, नमाज़ त सही थी वई लेकिन अल्लाह जी बारगाह में इहा नमाज़ क़बूल थी या न थी। आया रोज़े जा शराइत सही माना में सुबुह खां वठी शाम ताईं को फेले हराम अंजाम न ॾिनई, न खाधई न पीतई, सुबुह के आज़ान खां वठी गुरूब ताईं रोज़ो पंहिंजी जॻह ते सही आहे, लेकिन आया रोज़ो बारगाह खुदा में क़बूल आहे या न। अजीजो मुहिम क़बूल आहे ज़ात परवरदिगार वटि। लिहाज़ा हिकिड़ो वाक़ियो उमूमी बयान कयो वेंदो आहे। लिहाज़ा आयतुल्लाह उज़्मा अलाए बुरूज रज़ी अल्लाह मक़ामो आख़िर उम्र में जॾहिं उन वटि पंहिंजा अफ़राद माइट मिट दोस्त शागिर्द जॾहिं पहुता आख़िरी उम्र में त आयतुल्लाह उज़्मा मर्जे तक़लीद वक़्त जो मुज्तहिद जंहिं एतिरी दीन जी ख़िदमत कई आहे, जॾहिं उन खां पुछो वियो रोए थो। जॾहिं शागिर्द पुछनि था क़िबला छो था रो, चए थो हथ खाली आहिनि, हिन दुनिया खे छॾियो वञा थो, हथ खाली आहिनि, तूं शेर असलन आहे ई कोन, छा कयां, सफ़र तूलानी आहे। शागिर्दनि जो क़िबला तव्हां आयतुल्लाह उज़्मा जी हेतिरा तुलाब हेतिरा शागिर्दनि जी तरबियत कई अथव, हौज़े इल्मिया खे अंजाम पिया था ॾियो, पूरी दुनिया जे तशय्युअ जी ख़िदमत था कयो, तव्हां खां वधीक ॿियो तव्हां वटि अञा कुझु कोन्हे। आयतुल्लाह बुरूजर्दी रोई करे फरमायो त तव्हांखे कहिड़ी ख़बर त मां जो कुझु बि अंजाम ॾिनो अल्लाह मुंहिंजे अमलनि खे क़बूल कयो या क़बूल न कयो। लिहाज़ा अजीजो इन माह मुबारक रमज़ान में क़बूलियत शर्त आहे त रोज़ो अल्लाह जी बारगाह में क़बूल करायो। लिहाज़ा हाणे तॾहिं इहा हदीस जी माना हिते सही थींदी त अल्लाह तो फरमाए त माह मुबारक रमज़ान में रोज़ेदार खे सवाब ॾियणु मुंहिंजे उते आहे, मां पाण ॾींदुसि। लिहाज़ा को नबी उन सवाब खे थो ॼाणे न को इमाम थो ॼाणे। लिहाज़ा इन जे करे अल्लाह साईं फरमायो सवाब फ़क़त मां थो ॼाणा, मां ई ॾींदुसि। लिहाज़ा क़बूली शर्त आहे। लिहाज़ा तंहिंजे करे अज़ीज़ान मोहतरम मुहिम तरीन टे शर्त जो इंसान जी इताअत, इंसान जो अमल ज़ात बारगाह में क़बूल थिए। पहलो शर्त आहे तक़वा। जेसी ताईं इंसान तक़वा इख्तियार न कंदो, मुत्तकी न बनो, तेसी ताईं इंसान जो अमल ज़ात परवरदिगार क़बूल मुमकिन न आहे। ऐं ॿियो शर्त विलायत अहल बैत अज़ीज़ो। टियों शर्त हलाल लुक़्मा, रोज़ी हराम का
कमाए पंहिंजी औलाद खे बि खाराए ऐं पाण बि खाए ताकि इन जे करे अॼु दुनिया में तव्हां ॾिसो था केतिरियूं मुश्किलात फ़क़ति इहे आहिनि त असांजो ख़बर न आहे त अमल नमाज़ हुजे रोज़ो हुजे हज हुजे ज़कात हुजे इन्फाक़ हुजे ॿियनि जी ख़िदमत हुजे ग़रीबनि जी मदद करणु हुजे का बि ख़बर कोन्हे ज़ाते परवरदिगार वटि क़बूल आहे या न इन क़बूलियत जे लाइ इहे मुहिम तरीन शर्त आहिनि जेके तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयोसीं। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।